नाज़रीन, प्रोफेसर जावेद इकबाल फारूकी चयो आहे त पाकिस्तान में जेरे जूं बीमारियूं ख़तरनाक हद ताईं वधी रहियूं आहिनि। लाड़काणे में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे में जेरे जी बीमारियुनि बाबति करायल सिम्पोज़ियम खे ख़िताब कंदे प्रोफेसर डॉक्टर अली हैदर मुगरी चयो त कारी कामण जो मुख्य सबब गंदो पाणी, अताई डॉक्टर ऐं सहज उसूलनि ते अमल न कंदड़ हजम ऐं ॿिया केतिरा ई सबब आहिनि। वक़्त जी ज़रूरत आहे त उन हवाले सां भरपूर आगाही जी मुहिम हलाई वञे। प्रोफेसर डॉक्टर शहजाद रियाज़ चयो त जॾहिं बि इंसान फितरत जे बरक्स ज़िंदगी गुज़ारी आहे, इन जा नतीजा नुक़सानकारी साबित थिया आहिनि। सिम्पोज़ियम में माहिरनि चयो त जेरे जे कैंसर ऐं जेरे जे सुकरजर जो वाहिद हद जेरे जी पेबंदकारी आहे। सिम्पोज़ियम में आगाही ॾिनी वई त गुज़िरियल साल जे अंगनि अखरनि मुताबिक़ पाकिस्तान में 80 लख हेपेटाइटिस जा मरीज़ मौजूद आहिनि ऐं ॾींहों ॾींहुं इहो अंग वधंदो पियो वञे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर नुसरत शाह जी ख़ासि हिदायतुनि तहत शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी में सिम्पोज़ियम करायो वियो। सिम्पोज़ियम में हिक ई वक़्तु सेमिनार ऐं गॾोगॾु वर्कशॉप जो बंदोबस्तु कयो वियो। सिम्पोज़ियम में पूरे मुल्क मां डॉक्टरनि वॾे अंग में शिरकत कई। उन सां गॾोगॾु माहिर डॉक्टर तहक़ीक़ी मक़ाला पिणु पेश कया ऐं माहिरनि ऑनलाइन पिणु सिख्या ॾिनी। पाकिस्तान जे नाले वारे गेस्ट्रोलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर असद चौधरी, प्रोफेसर अमीन नवाज़, प्रोफेसर जावेद इकबाल फारूकी, सिविल अस्पताल कराची जे प्रोफेसर इमानुल्लाह, जना अस्पताल जे प्रोफेसर नाज़िश भट्ट, डॉक्टर ज़ीशान, डॉक्टर रिज़वान हमीद, प्रोफेसर नजमा सईद, प्रोफेसर अज़ीज़ुल्लाह, प्रोफेसर रियाज़ अली, प्रोफेसर अकरम बाजवा ऐं ॿियनि माहिरनि शिरकत कई।